नाज़रीन खे अपडेट कंदालू अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे फौरी तौर ते तलब करे वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गुजर नाले ऐं औरंगी नाले मुतासिरनि जे केस जी ॿुधणी थी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त नालनि जे भरिसां जेतिरियूं बि हदखलियूं आहिनि ख़तमु कराई वञनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर मुराद अली शाह खे फौरी तौर तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गुजर नाले ऐं औरंगी नाले मुतासिरनि जे केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शहर खां। महताब आगा कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बेशर सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गुजर नाले ऐं औरंगी नाले जे मुतासिर जे केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त गुजर नाले जे मुतासिरनि जी बहाली लाइ हेर ताईं छा थियो आहे। अदालत खे KMC जे वकील जेका आगाही ॾींदे चयो आहे त सिंध हाई कोर्ट कुझु स्टे ऑर्डर्स जारी कया आहिनि। एडवोकेट जनरल चवणो हो त छा तव्हां चाहियो था त माण्हुनि खे नवनि घरनि में मुंतक़िल कयो वञे, जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त तव्हां अदालत खे मज़ाक बणायो आहे, तव्हां वेही रहिया आहियो। वॾे वज़ीर खे असीं घुरायूं पिया। अदालत जी दरख़्वास्त मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त 18 घिटियूं जेके जंहिंमहिल ताईं बंदि आहिनि मौजूदु आहिनि, जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त नालनि जे भरिसां जेतिरियूं बि हदखलियूं खे फौरी तौर ते हटाए वञे। सुप्रीम कोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे फौरी तौर ते तलब करे वरितो आहे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट नालनि बाबति सिंध हुकूमत जी स्टे ऑर्डर्स खे मुअतल करे छॾियो आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।